बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। कानून इंसाफ़ प्रोग्राम सां गॾु आऊं आहियां अली नासिर बलोच। आहियां अली हसन ब्रोही। बिरोही साहब, मामिलो वरी फिरी उते ई अची बीठो आहे। इलेक्शन, प्रेसिडेंट साहब लेटर लिखियो चीफ इलेक्शन कमिश्नर ॾे त तव्हां हिकु त मुलाक़ात कयो ऐं प्लस में इलेक्शन आइन इहो थो चए त 90 ॾींहंनि जी असेंबली डिज़ोल्व थियण जे 90 ॾींहंनि जे अंदरि प्रेसिडेंट जो लेटर जी ॻाल्हि थो कयां। जी हा, प्रेसिडेंट साहब लेटर में लिखियो त आइन इहो थो चए त 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन डिज़ोल्व थियण, असेंबली डिज़ोल्व थियण खां पोइ 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन जी डेट ॾियणी आहे। सो तव्हां मुलाक़ात कयो ऐं डेट सजेस्ट कयो जेका अनाउंस कयो। जंहिं ते चीफ इलेक्शन कमिश्नर वापसि जवाबी ख़त लिखी मिलण खां माज़रत करे छॾी ऐं ख़त में लिखियईं त इहो जेका लेटेस्ट अमेंडमेंट थी आहे जुलाई में, उन मुताबिक़ इलेक्शन एक्ट में जेका अमेंडमेंट थी, हाणे इलेक्शन कमीशन खे इहो पावर आहे त उहो डेट जेका आहे उहा अनाउंस करे। हाणे तव्हां पंहिंजो टेक इन ते ॾियो त पोइ वरी। साईं, पहिरीं त ॻाल्हि मुंहिंजो टेक आहे त आइन जेका आहे उहा बालातर आहे। को बि कानून जे तहत थी सघे थो, आइन जे ख़िलाफ़ु नथो थी सघे। बिल्कुलु इन खे चवंदा आहिनि इन कंसोनेंस ऑफ और इन परसुएंस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, नॉट रिपग्नेंट टू द कॉन्स्टिट्यूशन। सो जेको आइन आहे उहो बालातर आहे। को बि कानून उन सां जे टसल में ईंदो उहो ख़तमु थी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि जेके न, पोइ उन हिसाब सां त बिरोही साहब आइन त चए थो त प्रेसिडेंट डेट साईं उन ते अचूं था। हा। उन ते मुंहिंजो इहो चवणु आहे त साईं ॾिसो न, पहिरीं त ॻाल्हि आई आहे त हींअर लेटली असां ॾिठो आहे सुप्रीम कोर्ट में, हूअं अदरवाइज़ बि हर आर्टिकल खे खणी वञी ॿिए आर्टिकल सां टकराव में था आणीनि ऐं पोइ चवनि था हीअ आर्टिकल हीअ थो चवे, हीअ आर्टिकल हीअ थो चवे। साॻी ॻाल्हि इलेक्शन जे मामले में हुई त इलेक्शन 90 ॾींहं में थियणु घुरिजनि, बिल्कुलु थियणु घुरिजनि। मां अॼु बि उनजो हामी आहियां ऐं मां चवां थो इलेक्शन डिले थियण ई न खपनि। पर साॻी जाइ ते मुंहिंजो जेको राइट आहे, राइट ऑफ जेका रिप्रेज़ेंटेशन, आइन मूंखे ॾिनो आहे न, त मां चाहियां पियो ऐं मां तव्हांजे हिन ई प्रोग्राम में, पंहिंजे प्रोग्राम में पाण इहो चयो हुयो त बाबा सिंध जो, नंढनि सूबनि जो जेको आहे कंसेंसस, जेको सेंसस थियो आहे उनजे मुताबिक़ जेको शेयर थिए थो, ड्यू शेयर, जेकी सीटूं वधनि थियूं उहे वधणु खपनि ऐं वधनि त। पर ॾिसो, जंहिंमहिल बि आइन ऐं कानून जी डिस्कशन थींदी आहे बिरोही साहब, त उते हिकिड़ी शइ ईंदी आहे, लीगली टर्म आहिनि बोनाफाइडे ऐं मेलाफाइडे। हाणे हिन स्टेज ते आदमशुमारी जा नतीजा अनाउंस करणु, जॾहिं त उहा काफ़ी अॻु में, काफ़ी महीना अॻु में थी वई, त उन खे यको विथेल्ड रखणु ऐं हिन स्टेज ते अची सिर्फ़ु इलेक्शन खे डिले करण जे लाइ उनखे अनाउंस करणु, हिकु त इन में मालाफाइडे नज़र अचे। उहा ॻाल्हि पाण डिस्कस कई थॉरोली, उन में मालाफाइडी हुई फेडरल गवर्नमेंट जी। उहो मां तव्हांखे अर्ज़ु कयो हो, फेडरल गवर्नमेंट सां मीन्स पावर लॉबीज़ मीन्स जेको असांजो वॾो प्रोविंस आहे उन में भली पोइ उहो पीपल्स पार्टी हुजे, उहो भली उते जेको आहे पंहिंजो मुस्लिम लीग नून हुजे, PTI हुजे, या जजिस हुजनि या जर्नल्स हुजनि, केरु बि हुजनि, मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे जंहिंजो जिथे इंट्रस्ट हूंदो आहे उते उन शइ खे जेको आहे उन ते मुस्लिम लीग कोन ॻाल्हाए। पर हींअर त बिरोही साहब जेका पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, जेके गवर्नमेंट में हुई PDM, हाणे उहा केयरटेकर गवर्नमेंट अची वई, हाणे त उन्हनि सभिनी जो मौक़िफ़ इहो आहे त 90 ॾींहंनि में इलेक्शन करायो। सभु चवनि था, मां इहो ई अर्ज़ु थो कयां। ॾिसो न, मां चयो न मां आइन सां गॾु आहियां। आइन चवे थी 90 ॾींहं त 90 ॾींहं। पोइ इहो जेके एक्ट में आहे बि, उहो आइन खां मथां त कोन हूंदो आहे। एक्ट त आइन खां हेठि हूंदो आहे। आइन खे कीअं तव्हां जेको आहे पसगिरदाई में रखी करे ऐं चओ था हीउ कानून मूंखे हीउ थो चवे, हीउ कोर्ट में वेंदो ऐं कोर्ट इन जो डिसीजन वठंदी, फाइनल डिसीजन सुप्रीम कोर्ट में ईंदो। पर हिकिड़ी ॻाल्हि बिरोही साहब, मां सिर्फ़ु तव्हांजे तजुर्बे जे हवाले सां पुछणु चाहींदुसि। तव्हां ब्यूरोक्रेसी में रहिया आहियो, त हिकिड़ो जेको छा उनखे चइजे, कोड ऑफ इथिक्स या कोड ऑफ कंडक्ट या जेको बि उनखे नालो ॾियो, एथिकल नॉर्म्स, प्रेसिडेंट साहब मुलाक़ात जे लाइ घुराए थो चीफ इलेक्शन। प्रेसिडेंट इज़ द हेड ऑफ द स्टेट, त उनखे मना करे छॾणु इहो मायूब नथो लॻे? जेको बि मौक़िफ़ हुजे तव्हांजो, चीफ इलेक्शन कमिश्नर जो मौक़िफ़ इहो हो त डेट असांखे ॾियणी आहे, प्रेसिडेंट खे नाहे ॾियणी।
इहो मौक़िफ़ वञी प्रेसिडेंट खे साम्हूं ॿुधाए न पियो सघिजे? मां तव्हांखे हिन जो जवाबु थो ॾियां। सही अर्ज़ु इहा आहे त एथिकली प्रेसिडेंट हिमसेल्फ हैज़ गॉन सो लो, एतिरो हेठि हलियो वियो आहे जो हींअर हुन सां मां सम्झां थो जेको पंहिंजे प्रिंसिपल स्टाफ ऑफिसर खे स्केप गोट पे ठाईं त हुन जेको आहे हीअ न कयो हू न कयो। ऐं उहा जेका ॻाल्हि पाण वठूं था, जेके ॿ बिल्स हुया जेके आर्मी एक्ट में अमेंडमेंट हुई ऐं ऑफिशियल सीक्रेट एक्ट में, हाणे उनखे ख़बर न हुई त इहे 10 ॾींहं जे अंदरि उनखे वापसि करिणो हुयो। ॿिए खे चवणु, टे खे चवणु, अॼु ताईं तव्हां एतिरी जेके 5 साल तक़रीबन प्रेसिडेंट साहिब खे पंहिंजे ऑफिस में उन ॻाल्हि में बुरे साहिब तव्हांजो मौक़िफ़ बिल्कुलु सही आहे। उन ॻाल्हि में ॾिसो प्रेसिडेंट साहिबु जेकॾहिं बिल वापसि कंदो आहे त उन ते ऑब्ज़र्वेशन लिखंदो आहे, अहिड़ी काई ऑब्ज़र्वेशन साम्हूं न आई। साइन बि कोन्हे, ऑब्ज़र्वेशन कोन्हे। हुन चयो एसिया भेज दो, एसिया भेज दो कि त भई तव्हां साइन कंदो त उहो माणींदो न। असां रहियो आहे, असां बि उहो ॾिसो वापसि जंहिं महिल बिल थींदो त ज़ाहिर आहे कंहिं प्रेसिडेंट जे कवरिंग लेटर सां थींदो न। ऐं उन में न न न न न साईं ईअं न हूंदो आहे। उहो नॉर्मली जेका समरी ईंदी आहे उन में को कवरिंग लेटर न हूंदो आहे। उन समरी ते जवाबु वापसि उन ते चीफ मिनिस्टर जा सिग्नेचर्स हूंदा आहिनि, जेको असां ॾिठो आहे। जेको न मतिलबु समरी जेका आई उन ते ई प्रेसिडेंट साहिबु उन ते जेको इनिशिएट कंदो आहे उनजो नालो हूंदो आहे, मथां डिपार्टमेंट जो नालो हूंदो आहे, इनिशिएट करण वारे जो नालो हूंदो आहे। पोइ जे थ्रू राउट थींदी आहे, प्राइम मिनिस्टर जे थ्रू राउट थींदी आहे त प्राइम मिनिस्टर जो खे एड्रेस थियलु हूंदो आहे, राइट ते नालो हूंदो आहे उनजी ऑफिस जो, प्राइम मिनिस्टर जो। पोइ उहो पंहिंजा कमेंट्स लिखंदो आहे। पोइ हेठां वरी प्रेसिडेंट जो नालो हूंदो आहे, उहो पंहिंजा कमेंट्स लिखंदो आहे। पोइ वरी उहो वरी टिकल डाउन कंदो आहे। उन में स्टाफ ऑफिसर जो किथे बि को बि रोल न हूंदो आहे, छो त हू अहिड़ो डॉक्यूमेंट हूंदो आहे, उन डॉक्यूमेंट खे उहो वरी प्रिज़र्व बि कंदा आहिनि। न तव्हांजे ख़्याल में त प्रेसिडेंट साहिब ॾे बिल आयो जी, हाणे इफ ही वांटेड टू रिटर्न द बिल टू द पार्लियामेंट, उन में प्रेसिडेंट खे पंहिंजो लेटर हणिणो हुयो। प्रेसिडेंट खे पंहिंजो लेटर, उहो ई त मां चवां थो न त प्रेसिडेंट खे पंहिंजो हिकिड़ो कवरिंग लेटर चऊं जेको बि, पोइ उन या समरी ते ई ऑर्डर करिणो। न न न हीउ बिल हुयो न, बिल शेप में ईंदो आहे हिकिड़े समरी जी। हमेशह जेका प्रोविंशियल जेका असेंबली आहे या नेशनल असेंबली आहे उहा समरी मूव कंदी आहे। समरी केरु मूव कंदो आहे? सेक्रेटरी असेंबली, असेंबली जो सेक्रेटरी मूव कंदो आहे। ऐं उहो वरी स्पीकर खे वेंदो आहे, ऐं स्पीकर जेको आहे उहो वरी इनिशिएट करे प्राइम मिनिस्टर जी ज़रूरत हूंदी आहे न त इन केस ऑफ दिस बिल इहो सिधो प्रेसिडेंट खे वेंदो, छो त हुनजी असेंट जी आहे। छो त जे सेकेंडली जे सेनेट मां थी आहे त सेनेट वारो इनिशिएट कंदो। तो जॾहिं महिल बिल सेनेट मां पास थींदो आहे, नॉर्मली नेशनल असेंबली में पास थींदो आहे, पर के अहिड़ा बिल हूंदा आहिनि जेके इनिशिएट सेनेट में थींदा आहिनि, सेनेट में इनिशिएट थियनि था, या समटाइम्स जॉइंट हाउस में थींदो आहे। त पोइ जिथे कंक्लूड थींदो आहे, अप्रूवल मिलंदी आहे, उहो इनिशिएट कंदो आहे। ऐं उन में पोइ वरी ॿिन्हिनि जा जेके आहिनि सेनेटर जो चेयरमैन ऐं त मतिलबु प्रेसिडेंट जो उन में को लेटर न आहे, प्रेसिडेंट जी कोई रिकमेंडेशन्स न आहिनि, त हू छो वापसि थो करे? प्रेसिडेंट ग़लति आहे न। पहिरीं ॻाल्हि त इहा हुई, उनखे ख़बर हुई जॾहिं असेंबली हुई ऐं 9 ॾींहं बाक़ी हुया ऐं उनखे वापसि करिणो हुयो, त एथिकली उनखे लिखी उमारणो हो त भली उहा असेंबली वेठल हुई, जंहिं असेंबली पास कयो उहो रिकंसीडर करे उनखे या त रिजेक्ट करे आहे या वरी वापसि प्रेसिडेंट खे उमाणे आहे। त प्रेसिडेंट पोइ बाउंड हुयो उन ते साइन करण जी, ऐं बाउंड न बि करे आहे त उहो कानून ठही वञे। हुन इंतज़ारु कयो त असेंबली हिते हुन सियासत खेॾी ऐं एथिकली ही वॉज सो लो, जेको असेंबली में बि, यानी असेंबली जॾहिं हुई तव्हां उन महिल वापसि कयो आहे त असेंबली वारा पास करे वापसि तव्हांखे ॾेई छॾंदा। तव्हां इंतज़ारु कयो त असेंबली वञे। ऐं जेकॾहिं प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूशन थो चए, जेकॾहिं प्रेसिडेंट इज़ नॉट मेकिंग एनी ऑर्डर, रिटर्न करण जो बि ऑर्डर नथो करे। हाणे हीअ आहे रिटर्न करण जो वर्बल ऑर्डर जेको प्रेसिडेंट साहिबु चए थो, जेकॾहिं नथो करे त आफ्टर लैप्स ऑफ 10 डेज़, 10 ॾींहं गुज़रण खां पोइ ऑटोमेटिकली उहो सम्झो वेंदो डीम त उन एसेंट कयो आहे प्रेसिडेंट। इन ते मुंहिंजो जेको आहे उहो नेगेटिव में आहे आंसर। उहो इन करे नेगेटिव में आंसर, उहो क्लॉज़ 1, 2, 3 1 में इहो लिखियलु आहे त जॾहिं बिल वेंदो त प्रेसिडेंट या त वापसि कंदो अलॉन्ग विद ऑब्ज़र्वेशन्स, मां इहा ॻाल्हि मञा थो या कोन थो वञा, या वरी एसेंट ॾींदो। सेकेंड में आहे त जॾहिं हू वापसि कंदो त असेंबली उन ते जॉइंट सेशन वेहंदी ऐं पोइ
अप्रूव कई असेंबली जे अप्रूव न कई त ख़तमु, या अप्रूव करे वापसि प्रेसिडेंट ॾे माणी त प्रेसिडेंट उन ते असेंट ॾियण जो पाबंद आहे। जे न ॾींदो त उहो तबे सम्झो वेंदो त उहो थी वियो आहे। थर्ड में उहो क्लॉज़ में उहो इहो थो चवे त वेदर उहो पहिरें वारे में असेंट हुजे या डीम टू हैव बिन असेंटेड, ॿिन्हिनि सूरतनि में उहो कानून ठही वेंदो। त डीम टू हैव बिन असेंटेड जेको आहे उहो मुंहिंजे पॉइंट ऑफ व्यू सां सेकेंड टाइम जॾहिं जॉइंट सेशन खां वञे पोइ थी सघे थो। अच्छा, मुंहिंजे पॉइंट ऑफ व्यू। पर हिते कॉन्स्टिट्यूशनल फ्लॉ आहे, इहे कॉन्स्टिट्यूशन ब्रीच ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे जेको प्रेसिडेंट कयो पाण वटि रखी, उनखे वापसि उमाइणो हुयो इधर येस और नो करे ताकी असेंबली कंसीडर करे। आहे हुन असेंबली जो बिज़नेस में ख़लल विधो जंहिंजो हू कॉन्स्टिट्यूशन एज़ अ छो त पार्लियामेंट जो बि हिसो आहे न इन बिल जे मामले में। साहब हिकिड़े ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ चऊं था इन डिस्कशन खे कंटिन्यू कयूं था ऐं इलेक्शन जे हवाले सां बि ॾिसूं था त आख़िर छा थींदो इलेक्शन जो। नाज़रीन, हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थियो आहे, मिलूं था ब्रेक खां पोइ।